सुल्तानकोट वासी नौजवान पंहिंजे हुनर जो मुज़ाहिरो कंदे जश्न आज़ादी के हवाले से खूबसूरत मॉडल तैयार किया आहिनि। हुन पंहिंजे हुनर खे हथी वठाइण लाइ इंतज़ामिया खे मदद की अपील कई आहे। रिपोर्ट करे रहियो आहे स्टार चांडियो। जीअं त नाज़रीन, सुल्तानकोट वेझो जागण जे नंढड़े ॻोठ मुबारक भयो में आर्टिस्ट रज़ा मोहम्मद साबरीन 14 अगस्त जे हवाले सां पंहिंजे आर्ट जो मुज़ाहिरो कयो आहे। हिन जे नंढड़े फन मुताबिक़ हिन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। बचपन खां वठी मूंखे शौक़ु जाॻियो। उन टाइम में तारीख़ी प्रोग्राम हलंदो, टेलीविज़न ते नीलाम घर जो प्रोग्राम हलंदो तारीख़ी। उन टाइम में को भी चैनल काई भी वजह नहीं, उन टाइम में सिर्फ PTV हलंदी। उन टाइम मूंखे शौक़ु जाॻियो त मां अहिड़ी काई शइ ठाहियां जेको पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कयां, पंहिंजो मुल्क जो नालो रोशन कयां ऐं पंहिंजे क़ौम जो भी नालो रोशन कयां। अहिड़ी मूंखे शौक़ु जाॻियो। मूं हिकिड़ो बस जो मॉडल ठाहियो जेको PTV ते मां प्रोग्राम पेश कयो। उनखां बाद में वो बस जो मॉडल काफ़ी दोस्तनि ॾिठो, काफ़ी माण्हुनि खे पसंदि आई महिनत। उनखां बाद वो बस जो मॉडल मां जेकाबाद से निमाश सर्किट हाउस निमाश में रखियुमि। उन ते मूंखे DC साहब मूंखे हारून मेमण साहब मूंखे उन टाइम में दाद ॾिनो। गवर्नर साहब जे तरफ़ गवर्नर उन टाइम अशरफ ताबानी साहब हुयो, उन मूंखे दाद ॾिनो। उनखां बाद मूंखे ट्रेन जो मॉडल ठाहियो। ॾींहुं राति महिनत करे 2 साल जे अरसे मां उनखे ट्रेन जे मॉडल खे मुकमिल कयो। बिल्कुलु उनखे PTV ते मूं हलाए ॾेखारियो, उनखे हलायो बिल्कुलु अॻिते पोइते वॾी मां उन ते महिनत कई। मूं काफ़ी कुझु सिबी जे निमाशन में हिसो वरितो, जेकाबाद जे निमाश में हिसो वरितो। उनखां बाद में मूं कंहिं फन खे मायूस थी, लेकिन मूंखे किथे मूंखे सपोर्ट न मिली, मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई न थी। आर्टिस्ट भाउ जेका पंहिंजी वॾी महिनत कई आहे पंहिंजे गुरबत जे हिसाब सां, ऐं काफ़ी सालनि खां तक़रीबन लॻभॻि शायदि 1990 खां भी अॻु में हिन जी महिनत जारी आहे, जंहिंमें हिन मुख़्तलिफ़ मॉडल तयारु कया। बस हुजे, ट्रेन हुजे, जंहिंमें मुख़्तलिफ़ निमाशनि में हिन हिसो वरितो। उनखां पोइ बि हिन मिसकिन सां अॼु ॾींहुं ताईं कंहिं मदद न कई आहे। हिन जो फन आहे न जेको हिन जी मदद करी वञे, हेल्प कई वञे, सरकारी तरफ़ों जेको भी सघे मदद करे। तमामु महिनती मज़दूर माण्हू आहे, जेको भी मदद न कई वई आहे। मथे जीअं MNN इहे कनि मालिकी ताला छा थी वञे हिन महिल। शाबाश आहे, हिनजी महिनत तमामु घणी कंदो। पाकिस्तान जी ख़ुशी असांखे वधि में वधि सालो साल मल्हाईंदा आहियूं, अॻिते भी उमेद आहे इंशाल्लाह मल्हाईंदासीं, पर हिन जो फन जो इज़हार कयो वञे। जीअं त हितां जा चूंडियल नुमाइंदा हिन जी सार संभाल नथा लहनि, असांजी गुज़ारिश आहे DC साहब खे, DC शिकारपुर साहब खे त हिन जी माली मदद कई वञे ऐं हिन खे अॻिते आंदो वञे। हिन आला अमलदारनि खां अपील कई आहे त ही जेके आहे हिन आर्ट जे हिसाब सां हिन जो मदद कयो वञे। कैमरामैन अब्दुल गफ़ार सदायो सां गॾु इसरार अली चांडियो, KTN न्यूज़, सुल्तानकोट।